सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया ज़हर ज़िंदगिया। मां इहो ई सोचां थी त साईं हिन ॻोठ वारनि जी भलाईअ लाइ सॼी उमिरि वणंदो रहियो। जंहिं ॻोठ वारनि जे करे साईं पंहिंजे भाउ खे बेबख्श न कयो, अॼु उहे ॻोठ वारा साईं जा मुखालिफ़ थी बीठा आहिनि। अदा साईं, तव्हां पंहिंजे मक़सद खां तमामु घणो परे हटी विया आहियो। हाणे पंहिंजे मक़सद ते अचो ऐं ॻाल्हियूं करे मसइले खे हल कयो। कमाल खान, ॿुधाए त कहिड़ो मसइलो? असां वारो मसइलो, असांजी मिल्कियत वारो मसइलो। नाहक मुंहिंजी मिल्कियत ते तव्हां कब्ज़ो कई वेठा हो। रपन वापस मोटी अचे, सब कुछ खत्म थी वियो। न उठा न, ये नथो थी सघे, नथो थी सघे। ये कालू, मां गुस्ल करे निकतो हां। खुदा न खास्ता जेकॾहिं मां मारियो वञा त मुंहिंजा ही कपिड़ा जेके मटाए न। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।